जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा चुनाव अॼु 19 तारीख़ 19 जनवरी ते संपन्न थिया। दोस्तों, छा कुछ तैयारियूं हलियूं इन वोटिंग जे अंदर ऐं छा कुछ चुनाव अधिकारी जी तैयारियूं रहियूं ऐं छा कुछ आखिर जेका वोटर आया हुआ उन्हनि लाइ करे जल पाणी व्यवस्था उहे सभु असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां ॾेखारियूं था ऐं ॿुधायूं था। दोस्तों, सभिनि खां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि जयपुर जे अंदरि चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा चुनाव हर साल थींदा आहिनि। इन में कई भाउर असांजा भाग वठंदा आहिनि ऐं इलेक्शन लड़ंदा आहिनि ऐं लोकतांत्रिक तरीक़े सां इलेक्शन थींदो आहे ऐं जेको खटे करे ॿाहिरि ईंदो आहे उहो चेटीचंड जो संपूरो जेको चइजे मेलो मचाईंदो आहे। इन मेले जी ॻाल्हि करूं त इहो 15 ॾींहंनि जो पखवाड़ो हलंदो आहे ऐं काफ़ी इन अंदरि सांस्कृतिक प्रोग्राम थींदा आहिनि। भॻवान श्री लाल साईं खे वठी करे सॼा प्रोग्राम थींदा आहिनि। त दोस्तों, हीअ जेका चुनाव हलिया पई चेटीचंड सिंधी मेला समिति जा, इन अंदरि 2 प्रत्याशी मैदान में हुआ। जीअं ॻाल्हि करूं असां भाउ दौलत त्रिलोकानी जी, ॿियो भाउ असांजो रमेश मोटवानी जी ऐं टियां भाउ असांजा दिलीप हरदासानी जी। जी हा दोस्तों, टिनिनि में सुठी टक्कर रही। टिनिनि ॾाढो सुठो समाज जे अंदरि जेको चइजे टिनिनि जो वर्चस्व सुठो आहे। टई सम्मानीय आहिनि, पर चवंदा आहिनि न वोट त कंहिंखे हिकिड़े खे ई वधीक पवंदा आहिनि ऐं लाल साईं बि कंहिंखे चूंडंदो आहे पंहिंजी सेवा लाइ करे। त इहो आशीर्वाद हिन बार मिलियो असांजे भाउ दिलीप हरदासानी जी खे। जी हा दोस्तों, 35 वोटनि सां उन्हनि इहा बाजी मारी। जी हा दोस्तों, 35 वोटनि सां विजयी रहिया ऐं 2 नंबर ते असांजा भाउ आया दौलत त्रिलोकानी जी ऐं 3 नंबर ते रमेश मोटवानी जी। पर सिंधी जेके चवंदा आहिनि न एकता जो प्रतीक आहे कि भले ई चुनावी टाइम ते 2 भाउर कंहिंसां गॾु हुजनि ऐं 2 भाउर ॿिए कैंडिडेट सां गॾु ऐं 2 भाउर 3 कैंडिडेट सां गॾु। पर जेॾी महिल चेटीचंड सिंधी मेला समिति जो जेको ई मेलो लॻंदो आहे न लाल साईं जो, इन अंदरि सभई हिकु थी वेंदा आहिनि। इहा असांजे सिंधी समाज में हिकिड़ी ॾाढी वॾी खूबी आहे, हिकिड़ी ॾाढी वॾी विशेषता आहे ऐं केर बि न कहिड़े हिन जेके मेले अंदरि कहिड़े प्रकार जो को भेदभाव कान थींदो आहे ऐं सभई मिली करे हिकिड़ो हर्षोल्लास सां गॾु हिन मेले खे मल्हाईंदा आहिनि। त बहरहाल दोस्तों, असांजे चैनल यानी कि सिंधी समाचार राजस्थान जी समझ टीम जी तरफ़ां असां भाउ दिलीप हरदासानी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं था ॾियूं ऐं गॾु ई असां उन्हनि खे इहे बि चईंदासीं कि मेलो अहिड़ो मेलो मल्हाइनि कि उहो ऐतिहासिक हुजे। युगो युगो ताणी इहो लाल साईं जो मेलो सभिनि खे यादि रहे कि असांजे भाउ दिलीप हरदासानी जीअं को वाक़ई में मेलो ई लॻायो आहे। सिंधी समाचार राजस्थान जी समझ जी टीम जे पारां वरी हिकु दफ़ा दिलीप हरदासानी जी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि ऐं गॾु में असां हिकिड़ो सुवालु खणंदासीं। चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जी जेकी संस्थान आहे उन मथां कहिड़ो बि अध्यक्ष अचे थो त लिस्टुनि में झोलझाल अचे ई अचे थो साम्हूं। इहो अॼु खां वठी कान्हे, इहो वरह खां वठी हले पियो, यानी कई वर्षनि खां इहो हले पियो। आख़िर इन जो समाधान छा आहे, इहो समाज वारा असांखे कमेंट्स करे ॿुधाईंदा कि आख़िर इन जो उचित समाधान छा आहे। जो हर साल वोटर लिस्ट खे वठी करे विवाद उत्पन्न थियनि था। हर बार अध्यक्ष पंहिंजी जेकी आहे मुछुनि खे ताव ॾेई करे चवंदा आहिनि कि न असां सवलो कंदासीं। पर जिते वोटिंग लिस्ट जी ॻाल्हि अचे थी त हुते कुझु न कुझु झोलझाल अचे थो। कंहिंजा नाला कटिजंदा आहिनि त कंहिंजा जुड़जंदा आहिनि। त आख़िर इन जो उचित समाधान छा आहे? इहे समाज जे गणमान्य माण्हुनि खे वेही करे, समाज जे मुखियुनि खे वेही करे इन जो उचित समाधान करणो घुरिजे। इहा अपील असां असांजे चैनल जे माध्यम सां सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां करूं था कि इन जो उचित समाधान हुजणु ज़रूरी आहे। जय श्री झूलेलाल।